जंहिं बि चयो आहे ज़बरदस्त चयो आहे। मुक़ाम उन्हनि खे ई मिलंदो आहे जंहिंजे सुपननि में जान हूंदी आहे। परनि सां कुझु कान थींदो आहे प्यारा, हौसलनि सां उड़ान थींदी आहे। अवां सभिनी जो फिर सां स्वागत आहे अव्हांजे पंहिंजे यूट्यूब चैनल सितारा हिंद सिंध जा। अॼु जी साखी वक़्त जी क़दुरु। इहा हिकु असली जीवन कहानी आहे जेके असां ॿुधंदे ॿुधंदे महसूस बि करे सघंदा आहियूं। हिकु ग़रीब ॿारु हो जेको तमिलनाडु जे हिकु नंढे ॻोठ रामेश्वर में ॼायो हो। उन्हीअ जो पिता ॿेड़ी हलाईंदड़ हो, घणो ग़रीब हूंदो हो। उहो बालक नंढपण खां ई ब्रह्म मुहूर्त अमृत वेले सुबुह 4 बजे उथी करे अख़बार विराइण जो कमु कंदो हो, छाकाणि पंहिंजे पढ़ाईअ जो ख़र्च कढी सघे। पोइ स्कूल मां मोटी अची कलाक जो कलाक पढ़ाई कंदो हो ऐं पाण खे पूरी ॼाण हुयसि त जेकॾहिं अॼु मां वक़्त जी क़दुरु कान कई त मुंहिंजी क़दुरु बि वक़्तु कान कंदो, कुझु कोन ठही सघंदुसि। हमेशह ईअं ई चवंदो हो कि सपना उहे कान्हनि जेके असां निंड में ॾिसूं, बल्कि सपना त उहे आहिनि जेके असांखे निंड न करणु ॾियनि। उन हमेशह महिनत करणु पसंदि कयो, हमेशह वक़्त जी क़दुरु कई, हमेशह वक़्त जो सदुपयोग कयो ऐं होरियां होरियां उहो असांजे भारत देश जो न सिर्फ़ु सभ खां महान वैज्ञानिक बणियो बल्कि भारत जो राष्ट्रपति बि बणिजियो। ऐं असीं सभु उनखे प्यार सां मिसाइल मैन ऑफ द इंडिया चवंदा आहियूं। हा, अॼु जी साखी, अॼु जी कहानी आहे असली हीरो जेके चवंदा आहियूं असां डॉक्टर APJ अब्दुल कलाम जी।